नासिम पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त मक़सूद रिंद में मासूर नौजवान माज़ूरी बावजूद हिम्मत न हारी नौजवान इलेक्ट्रिशियन जे दुकान ते पोरियो करे पेट गुज़र करण लगो आहे। रिपोर्ट कर रहियो आहे आबिद रिंद। मक़सूदो रिंद जो रहवासी नौजवान आशिक़ अली रिंद माज़ूरी बावजूद बि हिम्मत नाहे हारी ऐं पंहिंजे हुनर सां पंहिंजो ऐं पंहिंजे घरवारनि जो पेट गुज़र करे थो। ॿिन्ही टंगनि खां माज़ूर ही नौजवान पंहिंजी ज़िंदगी जी दास्तान आवाज़ टीवी न्यूज़ सां बयानु कंदे चयो त नंढड़ो 6 सालनि में मूंखे डॉक्टर हंई सुई इन में मूंखे माना पोलियो थी वियो त मुंहिंजूं 2 टंगूं ख़तमु थी वियूं। पोइ आस्ते आस्ते डॉक्टरनि वटि वियासीं, पीरनि फ़क़ीरनि वटि वियासीं, कंहिं माना उन्हनि चयो बाबा इन जूं टंगूं कोन थींदियूं, बाक़ी हूं तो ख़ुशि आयसि हिते सोचणु वेठे ज़िंदगी में हेॾां होॾां। पोइ ॾिठुमि छा कयां, पोइ ॾिठुमि ही टेपनि जो कमु कयां थोरो घणो। साइकिलनि जी तारूं ठाहे, ही जेका साइकिल कोन हलंदी 2 पितनि वारी, इन्हनि जूं तारूं कढी उन्हनि जा मूं औज़ार ठाहिया, पेशकेश ठाहियमि, उन जी चिमटी ठाहियमि, सम्झी उन जा वेही पोइ हिते माना मूं पंहिंजो धंधो कयो, कायो वठी आयुसि। अहिड़े हिसाब सां आस्ते आस्ते ग्राहकनि खे ख़बर पइजी वई बाबा मिस्त्री वेठो आहे, आया पे रोज़ी सुठी पे पच। हाणे एलसीडियुनि जो कमु आहे, कन्वेटर आहिनि जेके बिजली ठाहींदा आहिनि, बैटरी ते हलंदा आहिनि, इन्हनि जो कमु आहे थोरो घणो। ऐं ॿियो ही छा चवंदा आहिनि, ही एम्पियूं नंढियूं नंढियूं। शुक्र आहे मौला जा लख एहसाननि, इन्हनि मां बि असांखे गंज मिलियो थो वञे। माण्हू मूंखां चङा भला ठीकु ठाक फर्स्ट क्लास, उन्हनि खे रुगो थोरो बहानो खपे पिया पिननि, ऐं पिनण खे ऐब सम्झो। मूं चवां पिनंदुसि कोन, पंहिंजी रोज़ी करे दुनिया वारनि खे ॾेखारींदुसि त ॾिसो तव्हां वसीलो कयो ॾींदो। माज़ूर नौजवान जो चवणु आहे त समाज में अहिड़ा माण्हू आहिनि जेकी माज़ूरी खे जवाज़ ॼाणाए ॿियनि जे अॻियां हथ टंगींदा आहिनि। ऐं मुंहिंजी अपील आहे वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध सरकार खे त माज़ूरी लाइ को फंड रखियो वञे त जीअं असां बहितर नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद हुसैन रिंद, आवाज़ टीवी।